इन पाकिस्तानी प्लेयरनि खां बाबा असांजा चांडिया बरोच लाशारी खसकेली बलोच वाणिया वञनि न उहे कमु भलो कनि हुनखे छा कनि ICR खे साईं मैच खटी न खटी जूता हणी पादर हणी मेॾा कपे मेकूंडे चरी आ पुट साईं वठी अचनि वरी कप वरी पाकिस्तान में असां हथ मथे क्या मनी हार जानी वनी ॿियनि खे ॾे तूं पंहिंजा प्यार जानी दिल टुटी जिंदू छुटी असां आहियूं राज़ी। उस्ताद अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। उस्ताद मोकल वठण आयो आहियां ईद खां पोइ 10-12 ॾींहं न ईंदोमांव। 10-12 ॾींहं खीर त आहे काॾे ॿाहिरि थो वञे न उस्ताद 3 ॾींहं गोश्त मेड़ींदो आहे महीनो ॾेढ वेही खाईंदो आहे तॾहिं महीनो ॾेढ असां आशिकनि जी ओता कई अलॻिया अलाए छो असां ते सड़ियो पियो ही जगवा अलाए छो असां ते सड़ियो पियो ही जगवा हुस्न जा त बिल्कुलु साइकिल आण्या बग्गी टमटम रिक्शा टांगो मोटर वैगन हेलीकॉप्टर बाबा मूंखे हेलीकॉप्टर जाने सस समझी हाय हेलो साईं ईद जी शॉपिंग जा जेके पैसा चई मोकिलिया मैं हाणे त ईद ते मिलंदी आहे न आवाज़ नथो अचे तुंहिंजो ताईं चवां तो ईद ते मिलंदी आहे न आवाज़ तुंहिंजो नथो अचे नेटवर्क जो प्रॉब्लम आहे चलो मां पोइ ॻाल्हायां थी तूं भूत ॾिसे जणपुर कणो हम पाण सां ईद ते मिला हेलो काथे आई हा मां अॾे मेहर बीठो आं छा वस जी सुबुह खां अॼु थकिजी पई आहियां यकीन पुछां कंदे कंदे रश वारे बि पंचासी पिया आहिनि थड़ी वारे वाह ते बीठी आहियां मां बाबा निकाह कोन पढ़ंदो आहियां छा कंदो ई बाक़ी मां कुराड़ियूं बि जारींदो आहियां मुंहिंजा बाबा लख लानत अथई तूं उनखे छॾ तूं निकाह जी ॻाल्हि कर बस सिधो थी वे माण्हू था ॾिसनि मोर तो ॾिसनि पोइ कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे माण्हू वे त मोतबर थी वे न मोतबर साहब तुंहिंजी बची फाटल अथई सॼो ॾींहुं वाट्सअप ते पिया आहियो खाओ लंठा वागी कमायो न भेड़ जाचू ॾऊ छा तारीफ़ कयां तुंहिंजे नेणनि जी तो मां धप चरी छेणनि जी जे न कमाईंदे त आऊं पंहिंजा ॿार वठी हीअं थी माइटनि वञा हित रखेसि हाण आई आहीं न पेर ते रुगो ॿार वठो थी वञे बाक़ी मुड़ुस ते अकेलो खट जी वाॾण में वात विझो पियो हुजे अड़े आऊं बि तोसां हलंदुसि महीनो 2 मुफ़्त जा टुकर खायो था अचां